करमपुर लगताल के खानापुर जे नापरकोट थाने जे अध कच्चे वारे इलाइक़े मां 9 ॾींहं अॻु अगवा थी वियल पोलियो ऑफिसर नईम अख्तर बप्पड़ बाज़ियाब न थी सघियो आहे। मुगी जी बाज़ियाबी लाइ मुगी जे वारसनि शहरनि इलाइक़े वासियुनि मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि बप्पड़ बिरादरी, चाचड़ बिरादरी, बिजराणी बिरादरी, दायो बिरादरी, निंदवाणी बिरादरी, जाफ़री बिरादरी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि पारां करमपुर लाड़ो वटि धरणो हणी इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। करमपुर लाड़े वटि छकलाक धरणे सबबि मेन रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। मुसाफ़िर परेशान हाल रहिया। एहतियात जी अॻुवाणी कंदड़ मुगी जे भाउ हफ़ीज़ बप्पड़, अमजद बप्पड़, सारंग बप्पड़, गुलहसन बप्पड़, जहांगीर बप्पड़, बशीर बप्पड़, बासित अली, मोहसन बप्पड़ ऐं ॿियनि चयो त पोलियो ऑफिसर नईम अख्तर बप्पड़ खे अगवा थिए 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं शिकारपुर पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उन्हनि चयो त ॾिवारी मुगी नईम जी वीडियोस ठाहे हर आए ॾींहुं सोशल मीडिया ते रखी वायरल करे रहिया आहिनि। मुगी जे घर में को राम मतल आहे। उन्हनि पुलिस जी कारकर्दगी ते सवाल उथारींदे चयो त कानून जा रखवाला ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां राजूनियूं कोशिशूं करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त DSO शिकारपुर परवेज़ अली सूमरो मुगी जी बाज़ियाबी लाइ किरदारु अदा करण बदिरां एहतिजाज कंदड़ पोलियो वर्करनि खे नौकरी ख़तमु करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। DC शिकारपुर इल्ताफ़ अहमद चाचड़ रुगो पंहिंजे ऑफिस ताईं महदूद आहे। SSP शिकारपुर पोलियो ऑफिसर जी बाज़ियाबी जा रुगो आसरा ॾेई रहियो आहे, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। मुगी मुज़ाहिरीन आजी सिंध DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवरनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द मुगी नौजवान नईम अख्तर बप्पड़ खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में धरणनि जो सिलसिलो जारी रहंदो। इंडस हाईवे ते धरणे सबबि शॉर्टकट जो रस्तो अख्तियार कंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खां करमपुर लाड़ो लॻो नापरकोट थाणे जी हद मां चइनि वैगननि मां मुख़्तलिफ़ जॻहनि तां हथियारबंद नक़दी, मोबाइलूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुरक करे फ़रार थी विया। ॿिए तरफ़ केतिराई भेरा DSP खानापुर यारमूद रिंद ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि मुज़ाहिरीन सां केतिराई भेरा ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करण लाइ चयो। मुज़ाहिरीन धरणो ख़तमु करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। होॾां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA मीर शबीर अली ख़ान बिजराणी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MPA सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी मुज़ाहिरीन सां राब्तो करे संदन जे हुकुमनि ऐं हिदायत यकीन दियानी बाद मुज़ाहिरीन धरणो ख़तमु करे रोड खोले ट्रैफ़िक खे वञणु ॾिनो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।